नालो भई ममन ते ने रे ज़मानत ते मुंहिंजी शादी मुंहिंजी पीउ मां कराई। मां इहो गंजनि जे शहर में मूंखे पढ़ाइनि। मूंखे वरी उतां मारे कुटे कढनि, एतिरा चकर कुटिन अलाए केॾा चकर मारे हर हर वराए वराए कुटिन पिया। बर्दाश्त करे करे नेठि शामदारी थी मूंखे मारिन। मारे मां पंधि आयमि, हिकिड़ी ॼणी मूंखे अचे कुटिन, कुटे ॾेर बि कुटिन, मुड़ुस बि कुटे, सभिनी मूंखे कुटे मारे कढी छॾियनि घर मां। मां अचे पंधि हिते पुॻमि, मुंहिंजी माउ ॾे आयमि। मां पीउ खे चयो मूंखे कोरट चाढ़। मां पियो मां कोरट थी कयां, मां पीउ न पियो चाढ़े। मां पई पाण ज़ोरी मस चयो मूंखे कोरट ते कयो। मां वियमि कोरट ते, मां पोइ निकाह जी छॾायां। मूंखे इहो पे मुड़ुसु नबी बश्क ऐं हुनजा भाइर आसिफ़ इमामदीन ऐं इहो जेको कासिम मूंसां विड़ी कढी छॾियनि मूंखे घर में। मां अची हिते पुॻ पई पीउ मां वटि। मां अची विड़ा एॾा धक आहिनि, मूं शामदारी मां कढी छॾ हेॾे मूंखे कढी छॾियनि। मां पेर उघाड़ा करे हेॾे आयमि घर ॾे। हिते मां चढ़ियमि, छो त नालो मां पीउ जे मथां पूरी एफआरूं करे अचे असांजे घर ॾे ड्राए ज़ोरी मस घर में किरी पिया। असांजे सॼियूं भितूं ड्राए छॾनि, दर भॻनि इहे मूंखे जन मां खणूं था तोखे ज़ोरिया वरी खणनि पिया मूंखे अगवा करे ज़ोरी मस 8-10 ॼणा थी अंदरि घर में किरी पिया राति जो। ते मोहम्मद आसिफ़ इमामदीन ज़ोरी मस अंदरि घर में आया। पीउ जे मथां वीचारो ग़रीब जे मथां कूड़ी एफआरूं करे असांखे उहो रुपयो कान्हे, हाणे ज़ामिन असां करायूं। हे एफआरूं कूड़ी कयूं अथनि, हे वरी लिख ते ॾिनी अथनि असांखे ज़ामिन हे आहे ज़ामिन पियल वरी उहो ई हा वरी उहो ई मारे कुटे कटे तन इहे वरी मां पीउ जे मथां अंदरि घर में गिड़ी आहिनि। कूड़ी एफआर करे अचनि था। जॾहिं मां पीउ खे कुझु छो न हे ज़िम्मेवार नबी बश्क ऐं आसिफ़ मोहम्मद इहो जेको इमामदीन हे ज़िम्मेवार आहिनि। कुझु बि धक जा कुझु लॻुनि जा छा न इहे जी। मुंहिंजे पीउ माउ खे ऐं मुंहिंजे भाइरनि खे मां चाचनि खे जान मां ख़तरो अथनि। असांखे ज़ोरी मस मार था चाहिनि, अंदरि घर में गिड़नि था जेॾीमहिल तेॾीमहिल। असांखे ख़तरो आहे। नबी बश्क ऐं आसिफ़ इमामदीन ऐं आज़म इहो कासिम मोहम्मद नालो राणी आहे, हीअ मुंहिंजी धीउ आहे। अहिड़ा कूड़ा केस कया अथनि असां सां, नाहक ज़ुल्म असां सां। अहिड़ा कहिड़ा कूड़ा केस छो असां ते कयो अथनि? ज़मानत हिन हे आहे असां ते पियो आहे, छो असां सां इहो ज़ुल्म कयो अथनि? असां बचड़े वारा असां पेट में पूरा लॻा पियो, असां दर भॻा अथनि। इहो ज़ुल्म कयो अथनि असां सां, नाइंसाफ़ी कई अथनि। असांखे चओ त असांखे इंसाफ़ खपे। ज़ुल्म इहो असां सां न कनि, चङो न थियनि। मुंहिंजो ग़रीब मुड़ुसु, मुंहिंजो सफ़ा मिसकीन, असां सॼो ॾींहुं वेले वसे त कोन्हे उहो कोन्हे, असां सॼो ॾींहुं पोरिया कयूं खाऊं। हे असां त कूड़ा केस कया अथनि, ज़ुल्म नाहक कयो अथनि असां सां। भाउ इहो केरु न कंदो आहे, हिननि ज़ुल्म कयो आहे। पैसे वारनि तॾहिं पैसे वारनि त ज़ुल्म इहो तॾहिं कयो अथनि। मुंहिंजी न्याणी ग़रीब खे मारे कुटे दाशत गर्दी करे उपट उतो मारे असांजे अचे पई आहे कंध में। असां छा कयूं? असां किॾे वञूं, किॾे कयूं? हा असां ग़रीब मिसकीन, असां पोरियो करे खाऊं। असां इहे रत जो पोरियो कयूं जेको खाऊं पेट में इहो पूराऊं। असां हिननि केसनि सां मुंहुं असां किॾे वञूं? भाउ ॿुधा, असां वञूं किॾे? अहिड़ा कूड़ा केस, अहिड़ो ज़ुल्म असां बचा इन खां ॾिना त असांजे मथां अहिड़ा कूड़ा बोतान लॻनि। भाउ मुंहिंजी धीउ पेट सां आहे, बीमारी बड़ी आहे, अगी सगी आहे, हिन जो केरु करे? असां पंहिंजे चुल्हे ॿारे उहा पेट खाऊं या हिन जो इलाज करे? हिन जी बीमारी बड़ी केरु खणंदो? हे नाहक ज़ुल्म कयो अथनि असां सां। इन जा ज़िम्मेवार हे अथई जेको असांजी गवाऊं ॾी शायदि ॾी वरी इहे हिते जा असांजो केरु कराईंदो? बीमारी बड़ी असांजी केरु के कुझु बि छो मुंहिंजे बच्चनि खे कुझु बि छो? इन जा ज़िम्मेवार मोहम्मद इमामदीन ऐं इहो असांजे घर जे भातियुनि सभिनी खे कासिम इहे ज़िम्मेवार इहे अथनि। मुंहिंजो केरु असां बच्चनि में पूरा इहे जो केरु ड्राए केरु करे हिन जो?